जी नाज़रीन, सन भरिसां ॻोठ संगार में पुलिस पारां खोसा बिरादरी के घरनि ते कयल बिना जवाज़ चढ़ाई ख़िलाफ़ नगर पार्कर में रहवासियों पारां एहतजाज किया वियो। उन सिलसिले में रहवासियों पारां यार मोहम्मद खोसो की अगवानी में मुख़्तलिफ़ बिरादरियुनि के माण्हुनि नगर पार्कर में ॻोठ संगार ते थियल पुलिस चढ़ाई ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे सख्त नारेबाज़ी कई। उन मौके ते एहतजाज के खिताब कंदे यार मोहम्मद खोसो चयो त सन भरिसां ॻोठ संगार ते पुलिस चढ़ाई करे औरतन मर्दन तोड़े ॿारनि ते बिना जवाज़ तशद्दुद कयो आहे, जंहिंजी असां सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। हिन चयो त पुलिस जो अहिड़ो अमल इंतिहाई किरियल हरकत आहे जंहिंखे असीं कंहिं बि सूरत में बर्दाश्त नथा करे सघूं। IG सिंध फ़ौरन इन वाक़े जो नोटिस वठे। यार मोहम्मद खोसो चयो त सन भरिसां ॻोठ संगार ते पुलिस जी कयल चढ़ाई वारे अमल जो जेतिरी मज़म्मत कजे ओतिरी घटि आहे। पुलिस बेगुनाह ग़रीब पौरतनि जे घरनि ते चढ़ाई करे उते मौजूद मासूम ॿारनि तोड़े औरतनि ते सख़्त तशद्दुद कयो आहे, जेको अमल इंतिहाई किरियल इंतिहाई मज़म्मत जोॻो आहे। हिन चयो त IG सिंध नोटिस वठी मुलवस एहलकार आहिनि, उन्हनि जे ख़िलाफ़ फ़ौरन कार्रवाई करे ॿी सूरत में खोसा बिरादरी जे तरफ़ां असां पूरी सिंध में एहतजाज जो ऐलान कयूं था ऐं जेका पुलिस जो अमल आहे इन जे ख़िलाफ़ सॼी सिंध में एहतजाज करण सां गॾोगॾु पुलिस जो घेराव कयो वेंदो। हिननि चयो त IG सिंध समेत चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट वाक़े जो नोटिस वठी इंसाफ़ फ़राहम करे।